Example 7.8. Silver sulfate Ag2SO4 is used for medicinal purpose to fill wounds. Its solubility in water at 25 degrees centigrade is 1.43 into 10 power minus 2 mole per dm cube. What will be its KSP and solubility product? And silver sulfate जॾहिं आयोनाइज थिए पानी में हल थिए दिस इज Ag2SO4 आइंस में टुटे त हिन मां ॿ Ag आइंस निकिरनि ऐं हिकिड़ो SO4 ठहे। हाणे Ag2SO4 हिकु मोल हूंदो त Ag ॿ मोल ठहंदा ऐं SO4 हिकु मोल ठहंदो। हाणे हिनजी KSP फाइंड करिणो आहे। हाँ Ag जी कंसंट्रेशन असांखे मिलियल आहे सोल्यूबिलिटी in mole per dm cube 1.43 into 10 power minus 2 mole per dm cube। ये मोल पर dm cube में सोल्यूबिलिटी यानी कंसंट्रेशन हाणे Ag2SO4 आहे 1.43 त Ag थींदो इन जो डबल छो त ॿ मोल मिलंदा हिन मां। हाणे कंसंट्रेशन ऑफ Ag हिन खे 2 सां मल्टीप्लाई कबो थींदो 2.86 10 पावर माइनस 2 मोल पर dm cube एंड कंसंट्रेशन ऑफ SO4 इहा एतिरी थींदी जेतिरो ही पाण ही हिकु मोल आहे त ही बि हिकु मोल आहे ऐं इहा थींदी 1.43 10 पावर माइनस 2 मोल पर dm cube। KSP जो फार्मूला है KSP इज़ द प्रोडक्ट ऑफ सोल्यूबल आइंस जेके आइंस पानी में हल थी विया आहिनि उन्हनि जी प्रोडक्ट आहे सोल्यूबिलिटी प्रोडक्ट त कंसंट्रेशन ऑफ Ag जंहिंजो कोएफिशिएंट आहे उनखे पावर बनाइबो एंड SO4 the values of KSP is equal to Ag 2.86 into 10 power minus 2 whole square साॻियो 1.43 into 10 power minus 2 and KSP is equal to हिन जो स्क्वायर कयूं 2.86 जो स्क्वायर थींदो 8.18 10 power minus 2 थींदो 10 power minus 4 स्क्वायर करण सां ही साॻियो वरी 1.43 into 10 power minus 2 हाणे ही ॿई पाण में मल्टीप्लाई कयूं KSP is equal to 8.18 into 1.43 ये तो 11.69 into 10 power minus 4 and minus 2 थींदा minus 6 इनखे जेकर स्टैंडर्ड फॉर्म में खणी अचो हेॾां खणी वञोसि त KSP इज़ इक्वल डेसिमल हिकिड़ो डिजिट हेॾां अचे त पावर थींदो प्लस माइनस 6 ऐं प्लस 1 थींदो माइनस 5 1.169 into 10 पावर माइनस 5 हाँ जेकॾहिं राउंड ऑफ कजे त इहो KSP ठही पवंदो नवनि खे ख़तमु कयूं हिकिड़ो हिन में ऐड कबो 1.17 into 10 पावर माइनस 5 यूनिट थी पवंदो ही मोल पर dm क्यूब स्क्वायर ही मोल पर dm क्यूब इहो थी पवंदो मोल क्यूब पर डेसीमीटर पावर 9 दिस द आंसर।